नज़र हेडलाइन सां ॾिठियूं हिते आवाज़ ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन कराची में हिन वक़्त ताईं जे नतीजनि ते ॿधल पार्टी पोज़ीशन जारी करे छॾी आहे। 245 मां 160 यूनियन कमेटीज़ जे नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी जे 77 सीटुनि सां पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। जमायत इस्लामी 43 सीटुनि सां ॿिए ऐं तहरीक इंसाफ़ 28 सीटुनि सां 3 नंबर ते मौजूदु आहे। नवाज़ लीग बि 6 सीटूं खणण में कामयाब थी वई आहे। JUI 2 ऐं 2 आज़ाद उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। TLP खे 1 सीट मिली आहे। कराची जे मकानी चूंडुनि में MQM पाकिस्तान खे 1 सीट मिली आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन कराची में हिन वक़्त ताईं जे नतीजनि ते ॿधल पार्टी पोज़ीशन जारी करे छॾी आहे। 245 मां 160 यूनियन कमेटीज़ जे नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी जे 77 सीटुनि सां पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची में जेके इलेक्शन जा नतीजा आहिनि उहे बिल्कुल अचण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे 170 पोलिंग स्टेशन जा जेके नतीजा अची विया आहिनि, जंहिंमें यूनियन कमेटियूं आहिनि, जंहिंमें पहिरें नंबर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके 80 जेको आहे सीटूं मिलियूं आहिनि, ऐं ॿिए नंबर ते जमायत इस्लामी आहे जेके 49 सीटूं हासिल करे सघी आहे। टे नंबर ते तहरीक इंसाफ़ आहे जेके 29 सीटूं हिसे में आहिनि। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे उहो 7 सीटूं खटण में कामयाब थी आहे। JUI जा 2 आज़ाद उम्मीदवार 2 ऐं TLP जो हिकिड़ो उम्मीदवार आहे जेको खटण में कामयाब थियो आहे। ॿिए तरफ़ MQM पाकिस्तान जो बि हिकु जेको उम्मीदवार आहे उहो हिकिड़ी सीट हासिल करे सघियो आहे। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। बाक़ी 60 पोलिंग स्टेशन जेके आहे रहियल आहिनि। जी ठीकु आहे आमिर सुप्रो, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।